ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शहर जिलेना मेमण जे हिदायत ते ख़ैरपुर पुलिस कार्रवाई कई आहे। वीगो गाड़ी मां 10 करोड़ रुपयनि जी हीरोइन हथ कई वई आहे, जॾहिं त जवाबदार मोहम्मद हयात मेंगल खे गिरफ़्तार बि कयो वियो आहे। अहम ख़बर आहे, अवां शेयर कंदासीं। सीनियर सूबाई वज़ीर शहर जिलेना मेमण जो चवण आहे त कामयाब कार्रवाई ते ख़ैरपुर पुलिस जी टीम खे साराहियूं था। असांजो अज़म मंशिया जो ख़ात्मो ऐं नौजवान नस्ल खे महफ़ूज़ बणाइणु आहे। अवां सां ख़बर शेयर कंदासीं। सीनियर सूबाई वज़ीर जो वधीक चवण आहे त मंशिया जे ख़ात्मे लाइ समूरा इदारा पुरज़म आहिनि। अवाम इदारनि जो साथ ॾे। अवां सां ख़बर शेयर कंदासीं। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर आहे। सीनियर सूबाई वज़ीर शहर जिलेना मेमण जी हिदायत ते ख़ैरपुर पुलिस जी कार्रवाई थी आहे। वीगो गाड़ी मां 10 करोड़ रुपयनि जी हीरोइन हथ कई वई आहे। जवाबदार मोहम्मद हयात मेंगल गिरफ़्तार कयो वियो आहे। अवां खे आगाही ॾेई रहिया आहियूं। सीनियर सूबाई वज़ीर जो चवण आहे त कामयाब कार्रवाई ते ख़ैरपुर पुलिस जी टीम खे साराहियूं था।